मां पंहिंजे अखियुनि सां रमज़ान मुबारक के महीने में कराची में हिकिड़ो पठान हो पोड़ो, मां उनखे ॾिठो। ग़ालिबन 29 आख़िरी रात हुई, 29 रात हुई, ख़त्म जो हिकिड़ो मौक़ो हो दोस्तनि जो। मुझा सोना अलाए केतिरा साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि हुन जा सुॾका मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं आहिनि। अॼु बि हुन जो सजदनि में रोअणु, वरी हथड़ा खणी जॾहिं वेठो मां पुछा कईमांसि, मां चयोमांसि मूंखे त ईअं थो सम्झ में अचे त को तोखे दर्द आहे, का तकलीफ़ आहे जो यार सां पियो थो अहवाल करे। जुमिलो जेको चइनि उहो जुमिलो वॾो क़ीमती आहे। तोखे चई मौल साहब रमज़ान मुबारक जो महीनो रहमत वारो वञणु, इन खां वधीक बि को सदमो आहे? पुट जी ॻाल्हि न कई त को मुंहिंजो पुटु वफ़ात करे वियो आहे, अबे अम्मा जी ॻाल्हि न कई त को मुंहिंजा उहे हलिया विया आहिनि। लफ़्ज़ छा थो चवे, जंहिं रमज़ान जे सदके महिरबानियूं पोइ करे, करम नवाज़ियूं पोइ करे, अहिड़ो महीनो जो वञण वारो आहे, चए इन खां वधीक बि को सदमो आहे? पोइ जेके इन महीने में रब खे रिझाइनि था उन्हनि जे लाइ वञणु वाकई सदमो आहे। अल्हम्दुलिल्लाह, हिकु त रमज़ान मुबारक जो सॼो महीनो क़बूलियत ऐं बख़्शिश वारो आहे। रमज़ान मुबारक महीने जो जीअं चंड नज़र ईंदो आहे, ओ रमज़ान मुबारक जे चंड खां वठी करे शवाल जे चंड ताईं अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में इन महीने में जेड़ी महिल भी तव्हां रब जे साम्हूं हथड़ा खणंदव, अल्लाह साईं तव्हांजा हथ खाली न मोटाईंदो। ॾींहं भी रमज़ान मुबारक जे क़बूलियत वारा आहिनि, रातियूं भी रमज़ान मुबारक जूं क़बूलियत वारियूं आहिनि। पर वरी अञा जंहिंसां महिरबानी करे उनके तहजुद वारे टेम ते उथारे, पोइ त सुभान अल्लाह। वरी जो तहजुद वारी रकातुनि में सजदनि में दुआउनि में जो वरी अखियुनि मां पाणी वही वञे त सुभान अल्लाह। शाजा दिल जा दर्द, शाजूं दिल जूं तकलीफ़ां, शाजा मामला, शाजा मसइला। दुनिया में भी त असां दोस्तनि अहबाबनि खे दिल जा दुख तकलीफ़ सूर ॿुधाईंदा हूं, छॾ ॿियनि खे हलियो आहे यार ॾे, छॾ ॿियनि खे हलियो आहे यार ॾे। को ॿुधंदई बि कोन, को ॾिसंदई बि कोन, पर राति जे टेम ते तहजुद में जेको यार जे आॾो हेठि कंधु करे सजदे में जेको पाणी वहाईंदेसि न, जेके अल्लाह खे एलाज़ कंदे न, अल्लाह साईं तुझे उन हिक हिक लफ़्ज़ खे, हिक हिक घोड़े खे ॾिसी करे मलाइकनि जे साम्हूं फ़ख़ुरु कंदो। मलाइको जेको राति जे टेम ते निंड फिटाए घर दर छॾे मूं वटि आयो आहे, मलाइको तव्हां ॿुधायो त इनखे खाली मोटायां? मलाइको मां रब जो रहम थो चवे, इनखे खाली न मोटाईंदो। मलाइको मां अल्लाह जी बाजती चवे त इन जा ॻोढ़ा मां वटि क़बूलनि। इहो जेके लफ़्ज़ चवंदो वेंदो मां रब महिरबानी फरमाए इन जा लफ़्ज़ बि क़बूल कंदुमि, दुआऊं बि क़बूल कंदोमांसि। जेके कम चवंदो मां अल्लाह उहे कम बि मुकम्मल कंदोमांसि। अॼु आख़िरी रमज़ान मुबारक जो जुमो हो, वरी मथे साल अलाए इहे जुमा नसीब थियनि अलाए न थियनि। ॾींहं ॿियनि जो महिमान यार रहियो आहे, अलाए इहो महिमान वञी करे मथे कहिड़ी रिपोर्ट ॾींदो, अलाए हे घड़ियूं वरी ज़िंदगीअ में नसीब थींदियूं अलाए न थींदियूं। बाबा साईं महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा, ओ मुंहिंजा उम्मतियो,
11 महीना त अल्लाह साईं तव्हांजो दुआऊं रद्द न कंदो आहे, तव्हांजा सॾ रद्द न कंदो आहे। पर रमज़ान मुबारक जो महीनो अल्लाह साईं तव्हांजे सॾनि खे, तव्हांजे दुआउनि खे जल्दी क़बूल फरमाईंदो आहे। ओ गुनाहगार पंहिंजे अचण जी देर आहे, रब करीम जे आॾो निवड़न जी देर आहे, सजदे करण जी देर आहे। अॼु मौक़ो अथव ख़तमुल क़ुरान जो मौक़ो आहे, जंहिं जाइ ते कलामुल्लाह जे ख़तम जो प्रोग्राम हूंदो आहे, जंहिं जाइ ते अल्लाह जे क़ुरान पाक जो ख़तम हूंदो आहे। ओ कंबर जा मुसलमान हीअ ॻाल्हि ज़हन ते रखजांइ, छड़ो तो असां हिन महफ़िल में मौजूद न आहियूं, पर अल्लाह जे रहमत वारा मलाइक लही बि अल्लाह जो क़ुरान ॿुधण आया अथई। तो असांखे हिन कलामुल्लाह जो मथां क़दुरु न हुजे, छो त जंहिं घर में अखि खोली आहे उते तोखे मूंखे कलामुल्लाह नज़र आयो, कलमो बि तोखे मूंखे मुफ़्त में मिलियो, कलामुल्लाह बि तोखे मूंखे मुफ़्त में मिलियो। उन्हनि वटि कलामुल्लाह जो क़दुरु हूंदो जिन कलामुल्लाह जे करे पंहिंजूं जुआनियूं बि क़ुर्बान कयूं, जिन कलामुल्लाह जे करे पंहिंजा बच्चा ॿार बि क़ुर्बान कया, पंहिंजूं धन दौलत जॻहूं क़बूल सभु शइ क़ुर्बान कयूं। उन्हनि खे कलामुल्लाह जो क़दुरु तोखे मूंखे क़दुरु कोन थींदो। अल्लाह साईं शल तोखे मूंखे कलामुल्लाह जो क़दुरु बि नसीब फरमाए, त रमज़ान मुबारक महीने जो क़दुरु बि नसीब फरमाए। रमज़ान मुबारक महीने जे वञण जे करे ख़ुशि न थींदो कर त गुज़री वियो न वरी मथे साल दुआउनि वारो टाइम मिलई अलाए कोन मिलई, मथे साल वरी तरावीहनि में कलामुल्लाह जे ॿुधण वारो टाइम मिलई अलाए कोन मिलई। हे रमज़ान मुबारक वारियूं रौनकूं तोखे नज़र अचनि अलाए कोन अचनि, इफ़्तारीअ जा मज़ा तुंहिंजे हयातीअ में अलाए नसीब हुजनि अलाए कोन हुजनि, जमातुनि में कलामुल्लाह जूं हे तवारियूं तोखे नज़र अचनि अलाए कोन नज़र अचनि। हाओ जेकॾहिं तोखां गफ़लत थी वई आहे, तोखां मूंखां जेकॾहिं सुस्ताई थी वई आहे, अञा बि 2 ॾींहं अथसि, अञा बि घड़ियूं अथसि। हाओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान, तुंहिंजे मुंहिंजे अचण जी देर आहे, रब जे परचण में देर न हूंदी आहे। असां गुनाहगारनि खे पाण ऐलान करे चई छॾियो त वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। पाण चौथे वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए ज़ादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। असां दुहारनि खे पाण सॾे चयो अथई, असां नाफ़रमाननि खे पाण सॾे चयो अथई, असां गुनाहगारनि ऐबदारनि खे पाण कलामुल्लाह में सॾे चयो अथई। कुल या इबादियल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। कॾहिं त टेम कढी सॾ ॿुधेसि न, कॾहिं त टेम ॿ कढी हिन यार सां कचहरी करे अल्लाहु अकबर मां त हीअं चवंदो रहंदो आहे। अबो पंहिंजे बच्चे खे विहारे करे ईअं न सम्झाईंदो आहे, उस्ताद पंहिंजे शागिर्द खे विहारे करे ईअं न सम्झाईंदो आहे, मुर्शिद पंहिंजे मुरीद खे विहारे करे ईअं न सम्झाईंदो आहे जीअं रब करीम पंहिंजे कलामुल्लाह में ॿारनि सां कचहरी कई आहे। बाबा साईं
जेकॾहिं तोखे जलसनि में टाइम नथो मिले, आलमनि जे मिलण ॿुधण सां टाइम नथो मिले न, हिकिड़ो कमु कर, सुबुह जे निमाज़ खां बाद में 2 रुकूं तर्जुमे सां कर। घणा? 2 रुकूं तर्जुमे सां पढ़। पोइ तुंहिंजो हे ज़मीर, तुंहिंजी दिलि चवंदई रब मां त नालाइक़ आहियां, तूं कीअं मूंखे ज़री ज़री सम्झायो। ओ मुंहिंजा कलमे पढ़ंदड़ मुस्लमान, इबादी जो लफ़्ज़ अल्लाह चयो थी, ओ मुंहिंजा, ओ मुंहिंजा, ओ मुंहिंजा। छा थो चवे? वइज़ा सालक इबादी, मुंहिंजा बाना, मुंहिंजा बाना, मुंहिंजा बाना। निमाज़ ते नथा चऊं पोइ बि चवे थो मुंहिंजो बानो। कलामुल्लाह जी तिलावत नथा कयूंसि पोइ बि चवे थो मुंहिंजो। अल्लाहु अकबर चयो नथा वठूंसि पोइ बि चवे थो मुंहिंजो। मां त हे मिसाल ॾींदो आहियां, अबे जो जेकॾहिं बच्चो चयो न वठंदो आहे, अबो चवंदो आहे त मुंहिंजो पुटु ई न आहे, अबो चवंदो आहे त मुंहिंजो बच्चो ई न आहे। जंहिं अबे तोखे मूंखे कुलनि ते खणी करे घुमायो, अबो तो चवे मुंहिंजो न आहे। सदको वञा मां रब करीम तुंहिंजे रहम जे मथां, तुंहिंजे बाज जे मथां, तुंहिंजे करम नवाज़ीअ जे मथां। ओ मुंहिंजा अल्लाह, तूं त हर टाइम ते चयो मुंहिंजो आहे, मुंहिंजो आहे, मुंहिंजो आहे। हे त असांजो ज़मीर अलाए कॾहिं मलामत कंदो, असांजो ज़मीर असांखे अलाए कॾहिं झिंझोड़ींदो। नाफ़रमाननि खे मुंहिंजो बानो तो सॾु करे, पर असां नाफ़रमाननि खे रब जे दर ते अचण में अलाए कॾहिं लज ख़तम थींदी। अल्लाह साईं नाफ़रमान खे चए थो मुंहिंजा बाना, मुंहिंजा बाना, मुंहिंजा। रब चवे थो मुंहिंजो आहे, पर बानो रब खे पंहिंजो करण जे लाइ तयार न आहे। अल्लाहु अकबर। होॾे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे बि नज़र कंदे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम बि हीअं था चवनि, अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, लि उम्मती, लि उम्मती। अल्लाह मुंहिंजनि खे माफ़ कर, अल्लाह मुंहिंजनि खे माफ़ कर। रब जे रहम ॾे बि नज़र कंदे रब बि चवे थो मुंहिंजान, मिठड़े मोहम्मद करीम जे बाज ॾे बि नज़र कर, मिठड़ो मोहम्मद भी चवे तो मुंहिंजा थी, मुंहिंजा थी। ओ बेकदरा इंसान, ओ बेकदरा मुसलमान, अल्लाह भी चवे तो मुंहिंजान, रसूलुल्लाह साईं भी चयो त मुंहिंजान। असां अल्लाह जो भी चयो नथा वठूं, असां रसूलुल्लाह साईं जो भी चयो नथा वठूं। ॿुधायो त सही भला उन को सवाब ॿियो असांजो दगो कहिड़ो आहे? रसूल साईं जो भी चयो न वठूं, अल्लाह जो भी चयो न वठूं। अब ॿियो को दगो आहे छा? ॿियो को रस्तो आहे? इन्हनि को सवाइ ॿियो को चाढ़ो आहे? कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह, यही रस्तो थी, यही लाइन थी जेका तोखे अल्लाह जे ज़ात सां मिलाईंदी आहे। कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह, इन को सवाइ ॿियो कोई रस्तो तोखे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे बाज जा मां कहिड़ा मिसाल ॾियां। ॿ ॾींहं त तूं आराम के फिटाए, 2 ॾींहं रमज़ान मुबारक जो महीनो थी, महिमान खे त तूं भला 2 ॾींहं ॾे, 28 ॾींहं त पाण कोन ॾेई सघियासीं, 2 ॾींहं त महिमान खे ॾियूं। मुंहिंजी दिलि थी चवे, मुंहिंजो ज़मीर थो चवे, 2 ॾींहंनि में जेकॾहिं सची दिलि में 28 ॾींहं तूं न ॾेई सघियो आहे, 28 ॾींहं रब खे रब करीम के परचाए न सकियो आहे। हाणे भी सच्ची दिल सां अचण तुंहिंजो कमु आहे, परचण अल्लाह जो कमु आहे। अहिड़नि खे माफ़ करे छॾियईं जो तुंहिंजो मुंहिंजो अकुल कमु ई न कंदो। आवाज़ आई? अल्लाहु अकबर। गुलिस्तान फारसी जो किताब आहे, मदरसनि में पढ़ाईंदा त ज़ुमरे साहब को बि पुछा कयो, गुलिस्तान फारसी जो किताब आहे, अजीब उन में नसीहत आहे। गुलिस्तान किताब जे लिखण वारो शेख सादी रहमतुल्लाह अलैह, शेख सादी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी अजीब आहे। वो 30 साल पढ़ियो आहे, 120 साल उन जी टोटल उमिरि आहे। 30 साल वो जवान पढ़ियो, 30 साल वरी उन
मां पढ़ायो 30 साल उन दुनिया जो सैर कयो पोयां 30 साल वेही करे तजुर्बा लिखियईं 30 साल मदरसन में पढ़ियो 30 साल मदरसन में वेही पढ़ाएं वरी 30 साल घुमियो फिरियो पोयां 30 साल वेही जेके तजुर्बा कई पढ़ाइण जे दौरान शहरनि में माण्हुनि सां जेको घुमियो फिरियो मिलियो सिलियो उहे 30 साल वरी तजुर्बा लिखियईं उन्हनि तजुर्बनि मां हिकिड़ो किताबु अथसि गुलिस्तान बोस्तान असां त साईं मीर कुंवारनि जे वटि पढ़ियोसीं हाणे वरी कुझु अहिड़ा अहिड़ा किताब मदरसनि मां निकिरी विया आहिनि